पेंशननि जा हक़, सिंध जे पेंशननि जा हक़, ग्रुप इंश्योरेंस, बैनुल फंड, सेहत कार्ड, पेंशन अलाउंस पारां पेंशन में 20% इज़ाफ़ो ऐं रिटायरमेंट जी मौक़े ते ग्रुप इंश्योरेंस जे अदायगी वारनि मुतालबे जी मंत लाइ दौड़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मरकज़ी नायब सदर अब्दुल नबी गोरचाणी, मोहम्मद रफ़ी ख़ानज़ादो, हाजन सुमरो, अली गौहर लाशारी, ज़ुल्फ़कार छुट्टो, महबूब गोरचाणी, सिकंदर वासवाणू, आमद खान बुर्दी, अब्दुल रज़ाक रिंद ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत सिंध जे रिटायर मुलाज़िम ऐं पेंशन सां माटे माउ वारो सलूक अख़्तियार करे संदसि जाइज़ मुतालबा ग्रुप इंश्योरेंस ऐं ॿिया फंड, सिहत कार्ड, पघारनि में इज़ाफ़ो समेत सन कोटा, फ़ौती कोटा ते अमल करण लाइ तयारु नाहे, जंहिं करे असां सर पर एहतिजाज बणियल आहियूं। पर सिंध सरकार सवाइ दिलासनि जे असां जा जाइज़ मसाला हल करण लाइ बि तयारु नाहे। हिननि घुर कई त फ़ौरी तौर सिंध जे रिटायर्ड मुलाज़िम ऐं पेंशन खे ग्रुप इंश्योरेंस बलोचिस्तान सूबे जियां 2009 खां ॾियण समेत रिटायर्ड मुलाज़िम खे मुफ़्त इलाज जी सहूलियत मुहैया कई वञे। ॿी सूरत में मसइला हल न थियण जी सूरत में 9 फ़रवरी ते बिलावल हाउस साम्हूं धरणो हयो वेंदो। वधीक कोशिश डिजिटल सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। सूबे सिंध जे वज़ीर गवर्नर साहब खे ॿिया जेकी बि आहे पीपीए जी मर्कज़ी क़यादत उन्हनि खे असां चऊं था त जेके बि रिटायर्ड मुलाज़िम आहिनि ऐं जेके मसइला आहिनि 5-6 मुतालबा आहिनि उहे फ़ौरन हल कया वञनि ऐं जेके रिटायर्ड मुलाज़िम आहिनि उन्हनि मां बेचैनी जी लहर ख़तमु कई वञे। असां तव्हांजा वोटर आहियूं, तव्हांजे इलाइक़नि जा आहियूं, तव्हांजे तकनि जा आहियूं। असांजा जाइज़ मुतालबा आहिनि ॿियनि सूबनि में रिटायर्ड मुलाज़िमनि खे जेके बि मराहतूं यूनियन थियूं फैसिलिटीज़ यूनियन थियूं पर सूबे सिंध जे मुलाज़िमनि खे मराहतूं फैसिलिटीज़ जेके हक़ आहिनि उहे नथा ॾिना वञनि। ग्रुप इंश्योरेंस जा 3 सूबा ॾियनि पिया था ऐं बलोचिस्तान जेको आहे 1/7/2009 खां ॾिए पियो थो ऐं KPK जेको आहे उहो 1/7/2014 खां ॾिए पियो थो। इहे जेके असांजा जाइज़ मुतालबा आहिनि इहे असांजे पेंशन खां असांजी पघार मां कटिया विया आहिनि। असांखे मूंखे यादि आहे त 1986 खां वठी असांजो ही कटियो वियो आहे ग्रुप इंश्योरेंस ऐं बैनुअल फंड में असांजो मुतालबो आहे ग्रुप इंश्योरेंस ऐं बैनुअल फंड ऐं इहे असांजे पघार मां कटौती थियल आहे। असांखे इहो असांजो इहो मुतालबो आहे ऐं 2022 खां असांजो शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म 10% मंज़ूर कयो सीनियर सिटीज़न उहो जारी कयो वञे ऐं सिहत कार्ड असांखे ॾिनो वञे। असीं सीनियर सिटीज़न आहियूं ऐं असांजा इहे हक़ीक़ी मुतालबा आहिनि ऐं जाइज़ मुतालबा आहिनि जेके असांजे पघार मां कटौती थियल आहिनि। असीं ख़ैरात गवर्नमेंट खां नथा घुरूं, पंहिंजो हक़ था घुरूं। कैमरामैन टीम सां गॾु उमेद अली पंवर, कोशिश डिजिटल न्यूज़ दौड़।